सुहिणी यादि बाग़ पंजे तालियूं। जीअं ई दरवाज़ो खुलियो, रेवतीअ जे वात मां आश्चर्यजनक शब्द निकता। मेहता अंकल, आप यहाँ पापा के रूम में? मेहता सामूं सवाल कयो, सॉरी, मैं आपको नहीं जानता, या फिर मुझे याद नहीं मैं आपसे कब मिला। बस सवाल इतना ही पुछण। रेवतीअ, मेहता अंकल, मैं जयदेव की बेटी। रेवती, हो सकता है काफ़ी वक्त हो चुका है, मैं बहुत छोटी थी, इसीलिए आप मुझे नहीं जान पाए, मैं आपको पहचान गई। मेहता चयो, ओह बच्चा, सही बात है, तब तुम बहुत छोटी थी और उसके बाद तो लाइफ इतनी बिजी हो गई कि मैं काफ़ी कम लोगों से मिलता हूँ। और आज भी मुझे यहाँ पे बुलाया गया पेशेंट को देखने के लिए। जब मैं कमरे में अंदर आया तो बेड पे अपने दोस्त को देखा, मैं बहुत दुखी हो गया। खैर, जयदेव की हालत ऐसे कैसे हो गई, हम इस बारे में बाद में बात करेंगे। पहले पापा से मिल लो और फिर बाद में आकर मुझसे सब जानकारी ले लो। ठीक है बच्चा, भगवान सब ठीक करेगा, ज़्यादा बात सोचो। एतिरो चई मेहता अंकल हली वियो। रेवती रूम में आई, रोकीअ उनखे कुर्सी सोरे करे पंहिंजे पप्पा जे अॻियां ॾिनी। रेवती उन ते वेठी, उनखे विहारे करे रोकी ॿाहिरि वञण लॻो। रेवतीअ आवाज़ ॾिनो, रोकी, ॿाहिरि वञण जी कोई ज़रूरत कान्हे का। रोकी पुठियां फिरी चयो, रेवती, तूं पंहिंजे पप्पा सां थोरी झट वेह, मां ॿाहिरि वेठो आहियां, तूं चिंता न कर। रेवती चयो, न प्लीज़ रोकी, अॼु मूंखे जेका मदद कई आहे उन जे करे पप्पा अॼु इहा ट्रीटमेंट वठी था सघनि। जे मूंखे मदद न मिले हा त शायदि मुंहिंजे पप्पा खे मां विञाए छॾियां हा। रोकी मथां चयो, अहिड़ो छो थी सोचे, सभु कुझु ठीकु आहे, अॻिते बि ठीकु थी वेंदो, थोरो सुठो सोच। वरी रेवती चयो, प्लीज़ ॿाहिरि वञण जी ज़रूरत कान्हे। रोकीअ खिली करे वापसि चयो, ठीकु आहे, पर तूं रोईंदीअ न त मां हिते रहां थो। रेवतीअ कंध लुॾे, बसि एतिरो चयो। रेवती पंहिंजे पप्पा जे मथां हथु फेरे इलाही सवाल करण लॻी मन मां, पर कुझु बि ॻाल्हाए न पई सघे। नेठ उन जे वात मां 2 जुमिला निकिता, पप्पा, मम्मी मूंखे छॾे हली वई आहे, प्लीज़ तव्हां मूंखे अकेलो न छॾिजो, मां न जी सघंदसि। एतिरो चई इन जो रोइण चालू थियो। उन जे अखियुनि जा ॻोढ़ा इन जे पप्पा जे मुंहं ते अची किरिया। रोकी जे अखियुनि मां बि पाणी पियो निकिरे, पर उन पंहिंजो पाण ते कंट्रोल आणे अॻियां आयो। रेवती जे कुल्हे ते हथु रखी चयो, रेवती, तूं प्रॉमिस करे बि रोए थी, तुंहिंजो प्रॉमिस त खोटो निकितो। रेवती कंध मथे न पई करे। रोकीअ वापसि आथत ॾिनो, ॾिस, भॻवानु जेको बि कंदो आहे सुठो कंदो आहे, तुंहिंजे रोइण सां तुंहिंजे पप्पा जी तकलीफ़ घटि त कान थींदी, तोखे हिम्मत रखणी घुरिजे न। रेवतीअ हा चई,
ऐं रोकीअ खां वापसि पुछो, रोकी पप्पा ठीकु त थी वेंदा न? रोकी चयो, रेवतीअ मथां चयो, रोकी जेको बि हिन जे मथां ख़र्चु अचे प्लीज़ मूंखे ॿुधाइजां। रोकी कुझु बि ॻाल्हायो न ऐं रेवती खे उथारे करे चयो, रेवती डॉक्टर सां ॻाल्हाइण हलणो आहे की न? उथ। रेवती चयो, प्लीज़ मूंखे थोरी झटि विहणो आहे, पर रोकी हुनखे विहण न ॾिनो, छो त रेवतीअ जो रोइण बंदि कान पियो थिए। उनखे ॿाहिरि वठी वञण ई ज़रूरी सम्झो। रोकीअ हथ पकड़े उथारियो, रेवती प्लीज़ डॉक्टर सां मिलंदासीं त अॻिते छा करिणो आहे ख़बर पवंदी न? रेवतीअ हा चई उन सां गॾु वई। 46 भाग बि जल्दी पेश कयो वेंदो। उमेद आहे त अॻिते जा एपिसोड बि तव्हां दिलि सां ॿुधंदा।